घोट की भरसा भगवा आज रवासन पारा गुणे डीएसपी जी जातन खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो। भगवा आज रवासन पौरियत जाम नवाज चाचड़ कुर्बान चाचड़ ऐं जानमोहन चाचड़ पंहिंजे मासूम ॿार ॾिन औरतुनि सां गॾिजी अॻूणी डीएसपी मोहम्मद हनीफ कुराई जी जातन खिलाफ सेशन कोर्ट घोटकी अॻियां एहतजाजी मुजाहिरो कंदे चयो त अॻूणी डीएसपी मोहम्मद हनीफ कुराई वटि हू केतिरा साल कमु करे चुको आहे। हुन इल्ज़ाम हयो त अॻूणो डीएसपी हुनखे शराब विकिरो करण लाइ चवंदो हो। इनकार करण ते हू मथस ॾमरजी पियो। हुन मथां केस दाख़िल कराया आहिनि। हनीफ कुराई डीएसपी आहे, रिटायर एन टेम, ठीकु आहे। उन वटि मां 8 साल अॻु में कमु कंदो हुउमि। उन वटि 2-3 साल रहियुमि, पोइ अलीगल कमु कराए पियो। मूंखो चए पियो शराब हलाए, हे हला। मां पकड़ियोमि शराब में, त पोइ मना कईमांसि। मां चयो कमु न कंदुमि बाबा, मूंखे तूं छॾाए न सघियो आहे। मां मिसकिन माण्हू आहे, बचिड़े वाला, मूंखे धमकियूं मिलनि थियूं। पुलिस तव्हांजा ऑफिसर तव्हांजा आहिनि, उहे मूंखे खणी टंगे छॾींदा। उन में जेको आहे त मां साहिब खे न कयुमि। साहिबु चयो मूंखे पुटु तूं कमु कर, मां वेठो आहियां, को मसइलो न आहे। मां उन खां पोइ भउ खां मां छॾणु चाहियोमांसि। मां चयोसि इहो सही न आहे, ठीकु आहे। तो कूड़ा एफआईआर कराए छॾियूं अथई, 90 लख जी फुर कराए छॾी अथई। इरादे क़तल 13 ॾींहं 4 एफआईआर आहिनि। गुलशन सूमरो हुनजो दोस्त आहे ऐसे जो। अर्ज़ु आहे असांजो इंसाफ़ कयो वञे। इमरान ख़ान खे अपील आहे, सीएम मुराद अली शाह के अपील आहे, असांजो इंसाफ़ कयो। असांजो कोराई जेको आहे असांखे तंग कयो था। डीएसपी मुंहिंजा बच्चनि खे धमकियूं, मूंखे धमकियूं। चयो मां बलोचिस्तान बाल खणाईंदो। मां आरपी ऑफिस मां वियमि बि, उते इंसाफ़ न थियो। डीए जी वियमि कल्ह भगम, नंढा बच्चा वठी। असांजो रोवण कंहिं न ॿुधो। असांजो हिन वक़्तु केर बि कोन्हे। असांजी अपील कई वञे, असांखे इंसाफ़ खपे थो। हनीफ कुराई असांखे ॾाढो तंग करे छॾियो। शाम सुबुह असां वटि पुलिस बीठी आहे असांजे दर ते। असां अहिड़ा कम कया ई कोन्हनि। मुंहिंजे मुड़ुस खां शराब हलाईंदो, 8 साल हुन वटि ड्यूटी कंदो। उनखे बेज़ारी ॾेई करे असांखे हरू भरू तंग कयो वञे थो। हुननि चीफ जस्टिस सेशन जज आईजी सिंध डीआईजी सखर खे अपील कई त अॻूणी डीएसपी मोहम्मद हनीफ कुराई ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में हू ॿारनि समेत पाण खे बाहि ॾेई अंत आणे छॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।